नाज़रीन, हैदराबाद के IBA पब्लिक स्कूल में बहार जो मेलो लगायो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे इरफान बुघियो। IBA पब्लिक स्कूल हैदराबाद तरफां मल्हायल स्प्रिंग फेस्टिवल में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि तरफां पंहिंजी तालीमी सलाहियतुनि सां गॾु शानदार टेबलोज़ पेश कया विया। 2 ॾींहनि ताईं जारी रहंदड़ हिन फेस्टिवल में फूड स्टॉल्स, गेमिंग स्टॉल्स, आर्ट एंड साइंस एग्ज़िबिशन, फ्लावर शो लगाया विया, जिन में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि तरफां मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो वियो। असां पंहिंजो कयो त असां हॉन्टेड हाउस कयो। मज़ा आया, हमने भी पार्टिसिपेट किया था हॉन्टेड हाउस। हमने असां स्कूल में कयो तैयारी असांखे इलाही मज़ो आयो। इलाही स्टूडेंट्स उनको बहुत कुछ सीखने को भी मिल रहा है, वो बहुत कुछ जो है वो डिस्कवर भी कर रहे हैं। ये असांजो प्रोजेक्ट आहे रेन डिटेक्टर अलार्म, जेको बारिश जे बारे में ॿुधाईंदो आहे त बारिश थी रही आहे। हे बारिश खे डिटेक्ट कंदो आहे ऐं ही तमामु घणो यूज़फुल थी सघे थो। मुंहिंजे ख़्याल में जहिड़ी रश लॻी पई आहे ते आहिर ही आवाम सभु शयुनि खे इंजॉय करे रही आहे। अल्लाह जो शुक्र आहे। हिन फेस्टिवल में स्कूली ॿारनि पारां ख़ूबसूरत टेबलोज़ पेश कया विया। पब्लिक स्कूल के प्रिंसिपल इमरान लाड़ेक आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त फेस्टिवल लगाइण जो मक़सदु ॿारनि में लिकियल सलाहियतुनि खे उजागर करणु हो। स्कूल में सिर्फ़ बुकिश नॉलेज ॾिनी वेंदी आहे, पर हिननि प्रोग्रामनि में इन बुकिश नॉलेज खां अलावा उन्हनि खे घणो कुझु मिलंदो आहे, घणो कुझु सिखंदा आहिनि। स्टॉल बि असांजे ॿारनि आया आहिनि, जेके उन में असां जीअं उन में एंटरप्रेन्योरशिप जो कॉन्सेप्ट ॾिनो आहे त उहे ॿार बिज़नेस कीअं सोचनि त बिज़नेस कीअं थींदो आहे, प्रॉफिट लॉस कीअं थींदो आहे। स्प्रिंग फेस्टिवल में न रुगो स्कूली ॿारनि पर संदन वालदेन ऐं शहरिन पिणु वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़ हैदराबाद।